अॼु क़दुरु न आहे नबी सुनत जो, नबी खे सुञातो न आहे, इन करे त क़दुरु न आहे न। अलाह जे नबी जो जेको आहे, अलाह जे नबी जे ख़ैबर जे मौक़े ते अलाह जे नबी जे हिसे में जेको आहे गॾु आयो याफूर। हाणे ॾिसो गॾु केॾो वफ़ादार आहे, जानवर आहे, ख़बर का शइ जी न आहे। अलाह जे नबी जीअं जो हिन दुनिया खां विया न, अलाह जे नबी जीअं जो हिन दुनिया खां इंतकाल फरमाए जेको आहे विया न, गॾु खे बि ख़बर पई त अॼु जेको आहे न हिन काइनात मां रहमतुल आलमीन जेको आहे हिन दुनिया खां हलिया विया आहिनि। सहाबा फरमायो अलाह जे नबी जी जेको आहे न इहो अलाह जे नबी जो ज़ाती गॾु हुयो, नालो छा हुयोसि? याफूर नालो हुयुसि। सहाबा चयो असां ॾिठोसीं हुन गॾु खे जेको सब्र न आयो, उन छलांग लॻाए हिकु खूह जे अंदरि किरी ऐं जेको उहो मरी वियो। हे काइनात खे ॿुधाए पियो त नबी खां बाद में असां जानवरनि जो रहण बि हराम आहे। ऐं अहिड़ी तरह साहबा चयो अलाह जे नबी जी हिकिड़ी ऊठनी बि हुई, नबी जे ज़माने में मौजूद में अलाह जे नबी जी हिकु ऊठनी बि हुई, उनजो नालो हुयो कसवा। छा नालो हुयुसि? कसवा। ऐं जीअं जो अलाह जे नबी हिन दुनिया खां विया न, हे त गॾु जो वक़्तु हुयो, पर अलाह जे नबी जी ऊठनी हुई। ऐं साहबा चयो त असां हुनखे चारो ॾियूं पिया, दाणो ॾियूं पिया तीअं खाए, दाणो आॾो रखियूं पिया, उहो जेको आहे खाए पी न पी, उहो खाए बिल्कुलु न पी। पाणी आॾो साहबा चवनि असां रखियोसीं, पाणी बि न पी पीए। ऊठनी नालो छा आहे? कसवा। जानवर ॿुधाए पोइ नबी जो हिन दुनिया खां वियो, हिन खां बाद में असांजो खाइण बि हराम आहे। साहबा चयो उनखे असां इन हालत ताईं ॾिठोसीं, उहा जेको आहे न रोई रोई का शइ खाधई न, ईअं ई जेको आहे उहा ऊठनी जेको आहे उहो मरी वई। हे जानवरनि जी मोहबत आहे, हे अलाह जे नबी सां साईं कंहिंजी मोहबत आहे? हे जानवरनि जी मोहबत आहे। अरे तव्हां मुस्लमान कहिड़ी मोहबत कई आहे? तव्हां मुस्लमान कहिड़ी अलाह जे नबी सां जेको आहे उहो मोहबत कई आहे? क़यामत ॾींहुं शल जेको आहे असां हिन जानवर जेतिरी मोहबत बि असां हिसो जेको आहे उहो खणी सघूं। एतिरी वॾी अलाह जे नबी जी जेकी ज़ात आहे, जंहिंखे पूरी काइनात जमादात नबादात सभिनी जेको आहे सुञातो। अफ़सोस आहे त जेको आहे मुस्तक़िम अला वारा ऐं शदत कोट वारा जेको आहे माण्हू जेको न सुञाणे सघनि अलाह जे नबी खे। ऐं जेकॾहिं सुञाणे न हे तरीक़ो न हुजे हा जेको अॼुकल्ह जेको असां ॾिसूं था।